मोहम्मद अली सुमरो साहब, हिन वक्त जर्नलिज्म किथे बीठी है? छा समझो पिया मज़बूती सां पंहिंजो कम जर्नलिस्ट करे रहिया आहिनि? जर्नलिज्म रवां दवां आहे पंहिंजे सफ़र ॾांहुं, या थोरो बैक थिया आहियूं या थींदासीं अञा अॻियां हली करे? मां सही तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां जी, या शायदि दुख जी ॻाल्हि बि, पाकिस्तानी जर्नलिस्ट या उन्हनि जा लीडर, सभिनी जर्नलिस्ट लाइ त न चवंदुमि, जी, पर पाकिस्तानी सहाफ़ियुनि जे लीडरनि ऐं अंदरि बि जेके तंज़ीमूं ठहियल आहिनि, उन्हनि जॾहिं पंहिंजी सॼी कम्यूनिटी ऐं फिटर्निटी जो ख़्यालु न कयो त पोइ हाणे उन्हनि खे आहिस्ता आहिस्ता अहिड़ी ख़बर पवणु शुरू थी वई आहे, ऐं इनशाला नेक्स्ट 5 खां 10 सालनि में उनखे बाक़ाइदगी सां ख़बर पइजी वेंदी त हाणे घर घर में साफ़ी आहे। तव्हां बि जर्नलिस्ट आहियो। जी, अॻे छा हूंदो हुयो, जर्नलिज़म पढ़णी पवंदी हुई, ऐं या उनखां पोइ मैस कम्युनिकेशन अची वई त उहा पढ़णी पवंदी हुई, डिग्री वठणी पवंदी हुई, उनखां पोइ नौकिरी मिलंदी हुई। हिन वक़्तु साल में ई अगरि 20,000 या 30,000 जेके स्टूडेंट्स आहिनि उहे पास आउट थियनि था अगरि, त नौकिरियूं किथे आहिनि? 2,000 बि आहिनि नौकिरियूं न बिल्कुलु आहिनि। जी, ऐं उन्हनि खे हिकिड़ो ऑल्टरनेट प्लेटफॉर्म मिलियल आहे सोशल मीडिया जी सूरत में, डिजिटल मीडिया जी सूरत में, मुख़्तलिफ़ वेबसाइट्स जी सूरत में, इंटरनेट जी सूरत में, ऐं इंटरनेशनल इदारा अहिड़ा आहिनि हाणे जिते एक्सेस ॾाढो आसानु थी वियो आहे। मुख़्तलिफ़ इंटरनेशनल मुख़्तलिफ़ मुल्कनि जा इदारा आहिनि जिते एक्सेस आसानु आहे। त हिन वक़्तु जेका डुक डोड़ आहे न, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु क्वालिटी ऑफ वर्क खां वधीक क्वांटिटी ऑफ वर्क ते आहे। अच्छा, जेको वधीक खां वधीक कमु करे थो, जेको वधीक खां वधीक, मां जेनेरिक ॻाल्हि थो कयां, जी, जी, जंहिंजी वीडियोज़ सभिनी खां वधीक आहिनि, जेको डुकी करे हर ख़बर ते पुॼी थो वञे, उन ज़रूरी न आहे त उनजो तालुक़ु कंहिं सिंधी चैनल सां आहे, उर्दू चैनल सां आहे, या चैनल सां आहे बि या न आहे, या उन्हनि वटि पंहिंजो पाण चैनल आहे। जी, पहुतल जी, आहे। गुल प्लाज़ा ते बाहि लॻी आहे त ज़रूरी न आहे त चैनल वारो पहुतो। जेको पहिरियों पहुतो ऐं जंहिं फुटेज ग्रैब करे छॾी उहो खटी वेंदो। सही, ईअं ई आहे न। बिल्कुलु, त उन खां पोइ 5 साल खां पोइ 10 साल खां पोइ मूंखे ॿुधायो त किथे जर्नलिज़म जॾहिं घर घर में पुॼी वई आहे, हर घर में या हर 2 घरनि में या हर पाड़े में घटि 2-5 घर अहिड़ा आहिनि जिते ख़बर पए थी त को न को छोकिरो, का न्याणी, का अधी जेका आहे उनजो तालुक़ु मीडिया सां आहे, सोशल मीडिया सां आहे, या बाबा फेसबुक ते ॾाढी मशहूरु आहे, या हो जेको आहे यूट्यूब ते सुठो कमु कंदो आहे। सही, त अॼु त हर घर घिटीअ में जर्नलिज़म मौजूदु आहे। त इहो मां हिनखे चवंदुमि सुठो थी वियो। नाउ इट्स योर डिसीजन व्हाट टू डू, व्हाट नॉट टू डू। सही, तव्हां कहिड़े पासे वञण था चाहियो, मां कहिड़े पासे वञणु थो चाहियां। सुठो कमु कंदुमि, माण्हू तारीफ़ कंदा, सुठो कमु न कंदुमि त रहणो त कंहिंखे बि न आहे। पोइ उहा तारीफ़ बि न थींदी, हिकिड़ो ॾींहुं त नालो बि ख़तमु थी वेंदो। मोहम्मद अली सुमरो साहब, तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई, पर अॼु कॉन्टेंट क्रिएटर्स असां वटि खोड़ सारा आहिनि, कॉन्टेंट ठाहिनि था पंहिंजो ऐं पाण ई सेल कनि था, पाण ई माण्हुनि ताईं अप्रोच कनि था, पहुचनि था।